सूरह मुल्क रुकु नंबर 2। अल्लाह उहो आहे जंहिं ज़मीन खे अव्हां जे लाइ ताबे कयो त उन जे रस्तनि में घुमो ऐं अल्लाह जे रिज़्क़ मां खाओ ऐं जेतिरो थिए ॾांहुं खड़ो थियणो आहे। अव्हीं उन्हीअ खां बेभवा थिया आहियो छा त जेको आसमाननि में आहे सो मतां अव्हां खे ज़मीन में गिहाए छॾे, पोइ उते जो उते ज़मीन धुॾे। अव्हीं उन्हीअ ॻाल्हि खां बेभवा थिया आहियो छा त जेको आसमान में आहे सो मतां अव्हां ते पहण वसाईंदड़ वाह मोकिले, पोइ सिघो ॼाणंदव त मुंहिंजो डिॼारण कीअं आहे। ऐं बेशक जेकी उन्हनि खां अॻु हुआ तिन बि कूड़ भांयो, पोइ मुंहिंजी सज़ा कहिड़ी तरह हुई। पंहिंजे मथाऊं पखियुनि ॾांहुं न ॾिठो अथनि छा जे खंभड़ाटूं टेड़े हलंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं बंदि कंदा आहिनि। उन्हनि खे ॿाझारे अल्लाह खां सवाइ ॿियो को बि झले न रखंदो आहे। बेशक उहो सभु कंहिं शइ खे ॾिसंदड़ आहे। उहो अव्हांजो लश्कर कहिड़ो आहे जो अव्हां खे ॿाझारे अल्लाह खां सवाइ मदद ॾिए। काफ़िर रुॻो भोले में पियल आहिनि। भला उहो केरु आहे जो जेकॾहिं अल्लाह पंहिंजो रिज़्क़ झले त उहो अव्हां खे रोज़ी ॾिए। बल्कि काफ़िर सरकशी ऐं हक़ खां नफ़रत में अड़िजी पिया आहिनि। भला जेको पंहिंजे मुंहं भर ऊंधो किरियल हलंदो हुजे सो वधीक सिधे रस्ते वारो आहे, या उहो जेको सिधो संहुं सिधीअ वाट ते हलंदो हुजे। चओ त अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे पैदा कयो ऐं अव्हां जा कन ऐं अखियूं ऐं दिलियूं बणायई। अव्हीं थोरो अहसान मञींदा आहियो। चवनि त अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे ज़मीन में पखेड़ियो ऐं अव्हीं ॾांहुं गॾु कया वेंदव। ऐं काफ़िर चवंदा त इहो अंजाम कॾहिं पूरो थींदो। जेकॾहिं सचा आहियो ऐं पैगंबर खेनि चओ त उहा ख़बर रुॻो अल्लाह वटि आहे ऐं आउं रुॻो पधिरो ॾेॼारींदड़ आहियां। ऐं जंहिं महिल उन अंजाम खे वेझो थियल ॾिसंदा त काफ़िरनि जा मुंहं कराइजी वेंदा ऐं चइबो त जंहिंखे तलबींदा हुओ सो हीउ आहे। ऐं पैगंबर खेनि चओ त ॾिठो अथव छा त जेकॾहिं मूंखे ऐं जेकी मूं साण आहिनि तिन खे अल्लाह हलाक करे, या अल्लाह असां ते ॿाझ करे त हर सूरत में काफ़िरनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब खां केरु छॾाईंदो। ऐं पैगंबर खेनि चयो त उहो ॿाझारो आहे उन ते ईमान आंदोसूं ऐं मथस भरोसो कयोसूं, पोइ सिघो ई ॼाणंदव त पधरी गुमराहीअ में केरु आहे। ऐं पैगंबर खेनि चयो त ॾिठो अथव छा त जेकॾहिं अव्हां जो पाणी हेठि पीही वञे त अव्हां वटि वहंदड़ पाणी केरु आणींदो।